अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। कोरोना एसओपीज़ ते अमल न पियो थिए, वैक्सीनेशन जो अमल जारी आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो दुनिया में वैक्सीन जी जेतिरी घुर्ज आहे ओतिरी मिले नथी। यूरोप बि वैक्सीन ॿाहिरि खां ख़रीद करण जो सोचे रहियो आहे। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। वायरस वधीक 118 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 15,619 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 4,308 नवां केसेस आए। मुतासिरनि जो अंग वधी 7,29,920 ताईं पहुतो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त मुल्क में महांगाई जो वॾो मसइलो आहे। हुकूमत नाकाम थी चुकी आहे। वज़ीर आज़म हर ॿिए ॾींहुं तकरीर करे थो। CTD पारां 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा। DIG CTD उमर शाहिद जो चवणु आहे त जवाबदार जावेद मंगरियो ऐं मुमताज़ सुमरो खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदारनि लियाकताबाद में एहसास प्रोग्राम जी ऑफिस ऐं रेंजर्स ते हमला कया। मुमताज़ सुमरो बम ठाहिण जो माहिर आहे। गिरफ़्तार जवाबदारनि वटां धमाकेदार मवाद पिणु हथ आयो आहे। मुमताज़ खे परॾेही होटल जे ॿाहिरां गिरफ़्तार कयो वियो। PP अॻवान शर्जील इनाम मेमन चयो आहे त पंजाब में कोरोना जी सूरतहाल ॻणती जोगी आहे। हुकूमत कोरोना ते ज़ाब्तो आण ऐं SOPs ते अमल दरामद कराइण में नाकाम वई आहे। कोरोना खां बचाव जी वैक्सीन बि नथी मिले। सऊदी अरब ऐं नार जे मुल्कनि में रमज़ान मुबारक जो चंड नज़र अची वियो। अॼु पहिरियों रोज़ो। पाकिस्तान में रमज़ान मुबारक जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थींदो। कंडोलायार वेझो ॻोठ मनो खां लुंड स्टाफ वटि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग। गोलियूं लॻण सबबि 3 ॼणा मारिजी विया, 4 ज़ख़्मी। इलाइक़े में ख़ौफ़ छायल। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया। नशर फिरोज़ वेझो ॻोठ वेसर मोरी में क़ब्रिस्तान जे मामले तां चांडिया ऐं जोया बिरादरी में झेड़ो। 2 ॼणा मारिजी विया, 2 ज़ख़्मी। ऐं ठुल वेझो ॻोठ वाहिद बख़्श खोसो में वेल्डिंग जे दुकान खे बाहि। लखे रुपयनि जो सामान सड़ी रखियो। इतिला ॾियण बावजूदि फायर ब्रिगेड अमलो वाक़िए वारे हंधि न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो।